अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम आई तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के मुमताज़ मौलाई जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों सोशल मीडिया ते काफ़ी सारूं पोस्टूं वायरल थी रहियूं आहिनि मुमताज़ मौलाई जे बारे में त मुमताज़ मौलाई जी अचानक तबीयत ख़राब थी वई आहे। छा ही हक़ीक़त है या कूड़ है, इहो मां तव्हांखे अॼु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन के हिकु नंढड़ी गुज़ारिश है जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो के लाइक ना कयो तो मुंहिंजी वीडियो के लाइक कयो, कमेंट कयो। जी दोस्तों, मां तव्हां दोस्तन के ॿुधाईंदो आहियां त कुछ ॾींहं पहिरियां मुमताज़ मौलाई जी कुछ तबीयत ख़राब हुई, पर अचानक हाणे मुमताज़ मौलाई जी तबीयत वधिक ख़राब थी वई आहे। दोस्तों मुमताज़ मौलाई जे परस्तारनि ऐं दोस्तन के दुआ जी अपील है त मुमताज़ मौलाई जे लाइ हाणे दुआ घुरियो त जीअं मुमताज़ मौलाई तमाम जल्द ठीक थी वञे। दोस्तों उम्मीद क्या तो तव्हां दोस्तन के ही वीडियो पसंद आई होंदी। जे अगर तव्हां दोस्तन के ही वीडियो पसंद आई है तो मुझी वीडियो के लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं मुमताज़ मौलाई जे लाइ दुआ ज़रूर घुरंदा। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन के खुश रखे, सलामत रखे। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।